सिंध टीवी नेटवर्क के सदके टंडोजाम में भी सिंधी सकाफ़त जो ॾींहुं शानदार तरीक़े सां मल्हायो वियो। हज़ारे माण्हू धरती सां मोहबत जे इज़हार लाइ सिंधी टोपियूं पटका ऐं अजरकूं पहिरे रोडनि ते निकिरी आया। टंडोजाम में सवें मोटरसाइकिलनि जी मरकज़ी रैली कढी वई। समूरियूं नंढियूं वॾियूं रैलियूं मरकज़ी रैली में शामिल थी वियूं, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी टंडोजाम प्रेस क्लब पहुती। टंडोजाम प्रेस क्लब ते सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई। ख़िताब कंदे चयो त हाणे असांखे रैलियुनि ऐं सकाफ़ती प्रोग्रामनि खां अॻिते वधणो पवंदो। सुस्ती ऐं ॻाल्हियूं छॾे मेहनत ऐं जिदोजहद करे सिंध खे खुशहाल ऐं पुरअमन बनाइणो पवंदो। सिंध जो ख़ूबसूरत ॾींहुं, सिंध जे बदीअ जो ॾींहुं, सिंध जे नाज़ जो ॾींहुं, ऐं मां सम्झां थो त कहिड़े बि मकतब ऐं फ़िक्र जो माण्हू हुजे उनखे दिलि खोले ई ॾींहुं मल्हाइणु घुरिजे। सिंधी असांजी जेका सकाफ़त आहे उहा उञाण असांजो सभिनी जे लाइ, जेके बि नंढड़ा ॿार आहिनि ख़ासि तौर ते नई जेका नसुल आहे उन जे लाइ तमामु घणो सुठो पैगाम आहे। अलाह करे हीउ जेको ॾिहाड़ो आहे उहो असांजी ताक़त में तब्दील थिए। सकाफ़ती ॾींहुं आहे जेको टोपी अजरक सिंध जी जेका तहज़ीब आहे, अॼु न आहे 5000 साल पुराणी तहज़ीब आहे ऐं इन तहज़ीब ते असांखे फ़ख़्रु आहे। इन तहज़ीब सां असीं प्यारु करियूं था ऐं इहो हर साल जीअं असीं भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। साईं जो ॾींहुं जेको आहे ख़ासि करे सिंध जे हवाले सां सम्झो त हिकु ईद खां घटि न आहे ऐं हर साल थींदो आहे, लेकिन हर साल खां हींअर जेका अञा वधीक बहितरीनु प्रोग्राम ख़ासि करे सिंध न्यूज़ जे जेके नुमाइंदनि जे सॾ ते सॼी संगत जेका गॾु थी आहे। तक़रीब जे आख़िर में फ़नकारनि सूफ़ियाना ऐं क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झूमाए छॾियो।